गड्डाप मां खे अपडेट कंदालू रिपोर्ट कर रहा है मोहम्मद बशीर MQM पाकिस्तान जे MNA इकबाल महसूद जे पर्सनल सेक्रेटरी पांदी खान बुगटी बशीर अहमद रेंद सेक्टर इंचार्ज आदिल भाई बरसात मुतासरन वटि पहुची 600 माण्हुनि में बिरयानी ऐं पाणी पहुचायो। अॻवाणनि चयो त सुखिया ॻोठ लासी ॻोठ अयूब ॻोठ में तेज़ बरसातुनि जे करे कच्ची आबादी में माण्हुनि जा घर किरी पिया जेके बेआरो मददगार घरनि जे मलबे मथां वेठल आहिनि त के वरी सरकारी स्कूलनि में पनाह वठी वेही रहिया जॾहिं त MQM अॻवाणनि मुतासिरीन में बिरयानी ऐं मिनरल वाटर पाणी पहुचाए हर मुमकिन मदद फ़राहम करण जो वादो कयो। हिन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त बरसाति हिकु नेमत आहे पर हुकुमराननि पंहिंजी नारी जे करे माण्हुनि लाइ अज़ाब में तब्दील करे छॾियो। हिननि वधीक चयो त बरसाति जो पाणी नदी नालनि खे भरण खां पोइ माण्हुनि जे घरनि में दाख़िल थी वियो आहे पर पाणी निकाल करण लाइ सिंध हुकूमत वटि का बि पॉलिसी नाहे। हिननि चयो त सिंध हुकूमत में ऐं लाॻापियल इदारनि जी कारकर्दगी तमामु मायूस कंदड़ आहे।